अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बब्बर। नाज़रीन, अॼु को प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में पाणी जी जेका शदीद खोट पैदा थी वई आहे, जंहिंमें सिंध जा घण घुरिया ऐं ख़ासि तौर ते जेके आबादगार आहिनि, इवन जेके सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि या जेके धुरियूं आहिनि, उन्हनि जो ख़्यालु आहे त सिंध खे हिकु भेरो ॿीहर जेको हथरादू पाणी जी खोट कई वई आहे, जंहिं सबबु जेको आहे न सिर्फ़ु सिंध जो जी ज़रात तबाह थी रही आहे, पर हाणे अक्सर इलाइक़नि में सिंध जे अक्सर इलाइक़नि में पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। हिकिड़े पासे क्लाइमेट चेंज जा एॾा सारा असर आहिनि जेके असां ते एतिरा त असरअंदाज़ थिया आहिनि त असांजी जेका ज़रात आहे, उहो ज़रई मैशियत आहे, उनखे तमामु घणो कापारी धकु लॻो आहे। ॿिए पासे जेका पाणी जी हथरादू खोट आहे, उनखे जॾहिं खां वठी असांजो मुल्क वजूद में आयो आहे, तॾहिं खां जेको सिंध सां बेवाजिबियुनि जो सिलसिलो जेको शुरू थियो आहे, अॼु ॾींहं ताईं अञा ताईं उहो मसइलो हल थींदे नज़र न पियो अचे। अक्सर सिंध जा माण्हू एहतिजाज कंदे नज़र अचनि था। सिंध हुकूमत पाण कॾहिं संजीदगी सां, कॾहिं गैर संजीदा तौर ते, पर वफ़ाक़ जे साम्हूं पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदी रही आहे। 91 जे अकार्ड ते अमल न थियण जे करे अॼु सिंध जा अक्सर इलाइक़ा बंजर बणिजी विया आहिनि ऐं डेल्टा में पाणी न पहुचण जे करे बदीन जी जेका साहेली पट्टी आहे, उहो सॼो एरिया जेको आहे समुंड गिड़कायो वियो आहे ऐं जंहिंजे नतीजे में लखें एकड़ ज़मीन जेका आहे हिन वक़्तु समुंड जे वर चढ़ी वई आहे। सॼी सूरत हाल आहे जंहिं ते मुसलसल माण्हू ॻाल्हाईंदा अचनि पिया। सॼी इहा उहा सूरत हाल आहे जंहिं ते मुसलसल असां बि ॻाल्हाईंदा अचूं पिया, असांजा वंद बि ॻाल्हाईंदा अचनि था ऐं जेके धुरियूं आहिनि सिंध जूं, उहे एहतिजाज कंदियूं अचनि थियूं। ख़ासि तौर ते आबादगारनि जी ॻाल्हि कयूं त मुसलसल सराप पाए एहतिजाज रहनि था। छा वजह आहे जो अॼु ॾींहं ताईं इहो मसइलो हल न आहे थियो ऐं हिन वक़्तु जेका करंट पोज़ीशन आहे, उनजी सूरत हाल केतिरी जेको आहे असांजे लाइ ख़तरनाक हद ताईं वञी पहुती आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे अब्दुलसत्तार रिंद साहब, अवामी तहरीक जा मरकज़ी नायब सदर आहिनि, ऐं उन सां गॾु टेलीफोन लाइन ज़रिए असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद भुरगड़ी साहब, आबादगार अॻुवान आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिकिड़े पासे आबादगार अॻुवान आहिनि त ॿिए पासे उन्हनि जी सॼी नज़र जेको आहे पाणी जे हवाले सां ऐं तमामु घणी अच्छी डिटेल सां उहो गुफ़्तगू कनि था। तव्हां ॿिन्हिनि महिरबानी, तमामु घणी महिरबानी। रिंद साहब, तव्हां खां शुरू था करियो, कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध जी कीअं आहे? तव्हां बि एहतिजाज पिया कयो। साईं, हिन वक़्तु शदीद बहरान वारी कैफ़ियत में सिंध गुज़रे पई। हिन वक़्तु तमामु घणी ज़रूरत आहे सिंध खे पाणी जी, छाकाणि त हिन वक़्तु असांजा जेके 3 बैराजिस आहिनि, उन्हनि ते जेके बि कैनाल आहिनि, उन्हनि समूरनि कैनालनि खे पाणीअ जी ज़रूरत आहे। कुझु वक़्तु पहिरियों त असांखे सिर्फ़ु रोड़ी ऐं नारा कैनाल ऐं घोटकी कैनाल ते पाणी खपंदो हो, बाक़ी कैनालनि ते असांखे थोरो पाणी खपंदो हो, घणो कोन खपंदो हो। जॾहिं असांखे एतिरी ज़रूरत बि कान हुई, तेॾी महिल त ख़ैर ठीकु आहे, पर हिन वक़्तु जेका आहे सा असांजे समूरनि कंहिं बि बैराज ते कंहिं बि कैनाल जो पाणी कट नथो करे सघिजे। हींअर जेके गुडू जा पंहिंजा राइट साइड वारा बैराजिस आहिनि, उहे समूरा खुलियल आहिनि ऐं समूरनि जी ज़रूरत आहे। हींअर सखर बैराज ते राइट साइड वारा जेके क्लोज़ हुआ, उहे सभु खुलियल आहिनि ऐं सभिनी खे पाणी जी ज़रूरत आहे। असांजे कोटड़ी बैराज ते जेके बि कैनाल आहिनि, उन्हनि खे शदीद खोट सां मुंहुं ॾियनि पिया त एतिरो 100% पाणी जी असांखे ज़रूरत आहे, जेका अकार्ड मुताबिक़ असांखे 100% पाणी खपे। बल्कि ईअं आहे त जेकॾहिं पाणी वधे बि, जेकॾहिं वहकिरा वधी बि अचनि, तॾहिं बि उहे वहकिरा प्लस डैम जो पाणी मिलाए बि असांखे डैमनि में जेको रिज़र्व पाणी आहे उहो हींअर ॾियणु खपे सिंध खे। पर बदकिस्मती हीअ आहे जो हिन वक़्तु जेॾी महिल पाणी जी ज़रूरत आहे, उन वक़्तु असांखे पाणी नथो ॾिनो वञे ऐं चयो इहो थो वञे त तव्हांखे मार्च में, छाकाणि त असां वधीक पाणी ॾिनो हो, तंहिं करे उनजी कटौती हींअर करियूं था। हीअ त अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे। जॾहिं असांखे पाणी जी ज़रूरत न आहे, फ़र्ज़ु करियो हींअर तव्हांखे पाणी जी ज़रूरत पीअण जी न आहे, तव्हां ज़ाहिर आहे हींअर पाणी जी अहमियत नथी रखे, ऐं जेॾी महिल पाणी पीअण जी तव्हांखे वधीक ज़रूरत पवंदी, तेॾी महिल त पाणी तव्हांखे हर सूरत में तव्हांजे लाइफ जो मसइलो आहे। त हिन वक़्तु सिंध में अपर खां वठी लाड़ ताईं सारियुनि जे पोखी जो टाइम आहे। हिन वक़्तु पाणी एतिरो कोन्हे जो माण्हू ॿेजारो पोखीनि। जेकॾहिं ॿेजारो हींअर नथा पोखे सघूं, फ़र्ज़ु कयो 15 ॾींहंनि खां पोइ पाणी जेकॾहिं आयो ऐं जीअं मुराद अली शाह साहिब वारा फरमाइनि था त पाणी असां लाइ रिलीज़ थियो आहे, उहो पाणी जेकॾहिं 15 ॾींहंनि खां पोइ पहुचे थो, पोइ वरी कैनालनि खां तव्हांजे रेगुलेटर्स ते अचे, पोइ वञी आबादगारनि ताईं पहुचण में पाणी खे महीनो लॻी वञे। महीने खां पोइ तव्हां जॾहिं 7 महीने में सारियुनि जो ॿेजारो पोखियो, त माना 8-9 महीने में तव्हां रोंबा कंदो। हाणे 8 महीने में 9 महीने में लाड़ में जेकॾहिं तव्हां सारियूं पोखींदव त मथां 10-11 महीने में ज़ाहिर आहे सियारो आहे, 2 महीननि में सारी कान पचंदी, ऐं सियारे में त हीउ पाणी मथां रुकिजी वेंदो, हलियो हीउ ॿोॾो जो पाणी बीह वेंदो, पोइ त पाणी हूंदो ई कोन, त पोइ उहा सारी पचंदी कीअं? पोइ फी एकड़ पैदावार 20 मण 10 मण 15 मण बि कोन ईंदो।
ऐं उन ते ख़र्चु केतिरो आहे, उन जी पैदावार छा आहे, माण्हुनि जी सूरत हाल कहिड़ी बीहंदी। हीअ त हथु वठी ॿेड़ी ॿोड़ीनि पिया मुल्क जी। हींअर डैमनि में पाणी मौजूदु आहे, वहकरा अलहमदिल्ला सही आहिनि। जेकॾहिं इन मुताबिक़ पाणी सिंध खे वधीक ॾिनो वञे त जीअं ई पोखी करे वठनि। ऐं सिंध तव्हांखे आउं हीअ गुज़ारिश कयां हिन प्रोग्राम जे तौर सां त ख़ुदि चाइना वारा हैरान आहिनि त लाड़ में गोलार्ची वारे इलाइक़े में सारी जेका हिननि जी हाइब्रिड जेके रिज़ल्ट ॾिना आहिनि न, आउटस्टैंडिंग रिज़ल्ट्स आहिनि। गार्ड वारनि 125 खां 130 135 मण फी एकड़ सारी थिए थी गोलार्ची में। ऐं इहो सॼे पाकिस्तान में किथे बि कोन थो थिए। ऐं सॼी चाइना लॾो लाहियो वेठी आहे इन इलाइक़े में त भई सारी जे लाइ तमामु बहितरीनु मौज़ू आहे, इलाइक़ो आहे जंहिंमें सारी पोखियूं ऐं हाइब्रिड ॿिज उते लॻाइनि था। ऐं बहितरीनु हाइब्रिड जेका आहे उहा 4-5 मण वधि में वधि एकड़ लहण वारी आहे। पर गोलार्ची वारे इन इलाइक़े में हाइब्रिड सीड जंहिंजो 2000 रुपया किलो ॾियनि था, त उहा उते बि तक़रीबन 30-40-50 मण ताईं हलियो थो वञे। मतिलबु ज़ाहिर पाणी जी खोट आहे, हर शइ ते असरु करे थी। ज़ाहिद मुल्की साहब, हिन सॼी सूरत हाल खे जहिड़ी रीति पाण ॾिसूं पिया, ज़ाहिर आबादगार बि एहतिजाज कनि पिया ऐं जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उहे बि एहतिजाज कनि पियूं, ख़ासि तौर ते जेके क़ौमपरस्त अॻुवान आहिनि उहे बि एहतिजाज कनि पिया। सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं पिया ॾिसो, केतिरो नुक़सानदेह जेको आहे हीअ अमल आहे हिन वक़्तु असां सां? वरी महिरबानी से ॻाल्हि इहा आहे जो सभिनी खां पहिरीं आउं जनरल सेक्रेटरी आहियां ऐवान ज़राअत जो। असांजी तंज़ीम ऐं ॿियूं तंज़ीमूं हाणे सम्झनि थियूं त इर्सा जो जेको इदारो आहे उहो पंजाब जी हिकिड़ी कठपुतली थी वियो आहे। आउं सम्झां थो इन्हनि हालतुनि में इर्सा जे इदारे खे ई ख़तमु थी वञणु खपे, छो जो इर्सा जेको आहे सो हींअर पंजाब जिते सिंध में पाणी जी अचूट शॉर्टेज आहे, उते जेको पाणी आहे उहो मंगला में तरबेला में पाणी छो नथा कनि। ख़ुदा जी मार पवे हिननि खे। हींअर असांखे पाणी ॾियण जी ज़रूरत आहे, डैम में पाणी छो नथा कनि जॾहिं त 2 पंजाब जा केनाल आहिनि। हिकिड़ो आहे सीधी चश्मा झेलम लिंक केनाल, ॿियो आहे तोसा पंजन लिंक केनाल। इहे एग्रीमेंट जे अंदरि लिखियल आहिनि 91 जे एकॉर्ड में त जॾहिं पाणी सरप्लस हूंदो ऐं सिंध खे पाणी जी ज़रूरत कोन हूंदी तॾहिं इहे केनाल वाया वेंदा। हाणे हींअर सिंध जेको आहे हिकिड़े पासे 45% शॉर्टेज खे मुंहुं ॾिए पियो, ॿिए पासे जेको आहे चश्मा झेलम लिंक केनाल ऐं तोसा पंजन सीपी जेके लिंक केनाल आहिनि, जेके फ्लड केनाल आहिनि, उहे केनाल हलनि पिया। ऐं जेतिरो सिंध खणे पियो पाणी सॼो सिंध, उहो तक़रीबन उन जो 70% पाणी इहे 2 केनाल पिया खणनि जेके गैर कानूनी वहनि पिया। हाणे ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं पंजाब इन बदमाशी ते अची ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं पाणी ते कंट्रोल कंदो ऐं सिंध खे पाणी न मिलंदो। हाणे हिन टाइम ते जेको आहे 32% शॉर्टेज आहे गुडू ते, चक्कर जी शॉर्टेज आहे 42-43%, कोटली बैराज ते शॉर्टेज जेका आहे 55%। अहिड़ी हालत में जिते अहिड़ी गर्मी जो तव्हां अॼु बि ॾिठो आहे टेम्परेचर सिंध में हींअर 51 डिग्री 50 डिग्री हले पियो। हींअर पाणी जी सिंध में सख़्तु अड़ाहट आहे, पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। उते जेकॾहिं लिंक केनाल पंजाब में हलनि पिया ऐं मजबूरी तौर ते 2 लिंक केनाल 20-28 हज़ार क्यूसेक पाणी पिया खणनि, जेके सखर ऐं कोटली बैराज खे गॾायो त इहे 2 लिंक केनाल ओतिरो पाणी पिया खणनि। उहा जॾहिं मुल्क में कानूनी ख़तमु थी विया, पंजाब जी जेका गुंडागर्दी आहे ऐं उनखे जेको आहे सो ख़ाली पाण जेको आहे सो एहतिजाज कयूं पिया, हथ लिखूं पिया, उन सां मसइले जो हल त कोन थींदो न। इन लाइ सीरियस कोशिश जी ज़रूरत आहे। सिंध जी इकोनॉमी तबाह पई थिए, ॿुधा साईं, कॉटन जो क्रॉप सॼो फ्लावर शेडिंग शुरू थी वई हर पासे ऐं फसल खे तमामु घणी सोक अची वई आहे। चारनि जी पोखी प्रॉपरली कोन पई थी सघे लाड़ में। हीअ जेका सूरत हाल आहे तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल आहे। हिन नफ़रतूं वधनि पियूं। पंजाब जेको आहे सो सख़्तु बदमाशी ते लथल आहे। हाणे तव्हांखे नंढी ॻाल्हि ॿुधायां तव्हांजे प्रोग्राम में तव्हांजे नाज़रीन खे त सिंध जो जेकॾहिं 70,000 क्यूसेक जो कोटो आहे, बाबा सिंध जो पाणी तव्हांखे गुडू ते ॾियो न। हीअ कहिड़ी इशराफ़त आहे सिंध जो कोटो तव्हां तोसा बैराज ते ॾेई था छॾियो। बाबा सिंध जा 70,000 खणो तोसा बैराज ते। हाणे तोसा बैराज ऐं गुडू बैराज जे विच में 155 मेल पंजाब जी राज़ी आहे, 155 माइल। सही।
उन ॿिन्ही पासे जेको आहे त फुल आबादी थिए पई, इहो कंहिंजो पाणी पियो वञे। इहो सिंध जो पाणी सरासरी डेली 16 खां 18,000 क्यूसेक चोरी पियो थिए। इहो तोसा ऐं गुडू जे विच में जेको पाणी आबादियूं जेके थियनि पियूं सिंध जे पाणी सां थियनि पियूं ऐं इहो पाणी सिंध जे कोटा में वञे पियो। सतार साहब, तव्हां जेका ज़ाहिद साहब ॻाल्हि कनि पिया त इरसा ज़ाहिर हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं इरसा जूं इहे कार्रवायूं, इहे ॻाल्हियूं काफ़ी अरसे खां असां जेको आहे ॾिसंदा पिया अचूं। इवन जो सिंध जो हिकिड़ो नुमाइंदो हुन में मौजूदु हूंदो आहे। इरसा जो रोल अहिड़ी रीति सिंध दुश्मन छो रहियो आहे? पंहिंजे फेवर में हिकिड़ो गुॾो ठाहे छॾियो आहे। हींअर जेको हीउ फ़ैसिलो थियो आहे पाणी जो, इहो इरसा जे एडवाइज़री कमेटीअ फ़ैसिलो कयो आहे त जेको अॻु में असां पाणी सिंध खे ॾिनो हींअर कटियूं था। भई एडवाइज़री कमेटी प्लस ॿिया केरु थींदा आहिनि, उन्हनि खे इन क़िस्म जो पावर कंहिं ॾिनो आहे? इरसा में जेका नुमाइंदगी आहे उहा इक्वल हुई ऐं चेयरमैनशिप बि बराबरि हुन सां फिरी ईंदो हो नंबर सां। कॾहिं सिंध जो नुमाइंदो चेयरमैन थींदो हो, कॾहिं पंजाब जो। उन सिस्टम में जेकॾहिं हुनखे इरसा खे हलायो वञे त इरसा में अहिड़े क़िस्म जी शइ आहे कान, न को हिननि खे एॾो पावर आहे। हीअ ज़बरदस्ती आहे। साईं चए थो इदारा ख़तमु करे छॾियो, पर इदारा ख़तमु करणु मसइलो कोन्हे। मसइलो इहो आहे त इदारनि जा जेके उसूल आहिनि, ज़ाब्ता आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं अमल सही तरीक़े सां कयो वञे। फ़र्ज़ु करियो हींअर साईं जेका ॻाल्हि कई आहे, हूंअर तव्हां बि अंग अखर अॼु ॾिठा हूंदा त अॼु बि चश्मा ढंढ में पाणी स्टोरेज पियो थिए। चश्मा ढंढ जेकॾहिं ॿोॾ जे टाइम में 8 ॾींहंनि में भरिजण वारी शइ आहे, उनखे हींअर भरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? या हींअर मंगला ऐं तरबेला में पाणी गॾु करणु किथां जी अकुलमंदी आहे, जॾहिं सिंध में हेॾी शार्टेज आहे। 57%, 50-57% तव्हांजे कोटड़ी बैराज ते इहे शार्टेज आहे ऐं उन डाउन स्ट्रीम में बिल्कुलु निल पाणी वञे ई कोन थो, ज़ीरो पाणी वञे थो। जेकॾहिं डाउन में तव्हां कोटड़ी खां तव्हांजे समुंड ताईं जेका जीवत आहे उनजो छा हशर थींदो जॾहिं 50-51 सेंटीग्रेड गर्मी आहे। इन गर्मीअ में तव्हां दरिया जे डाउन स्ट्रीम में पाणी जो फुड़ो बि कोन छॾींदा त उनजो जीवत ते कहिड़ो असरु पवंदो? इन मां केतिरा माण्हू माल मवेशी पाणी पीअनि था, उन्हनि जो छा थींदो? ॿियो उन सां जेको जर रिचार्ज थिए थो, जंहिंमां माण्हू हेठि हैंडपंप या वग़ैरह कढी जर जो पाणी पीअनि था, उहो सॼो खारो थी वेंदो। हलियो हेठि इंसानियत सां कहिड़ो हशर आहे जीवत सां? हिन जो मक़सदु हीअ आहे, हीअ शयूं छा हुननि में रखियल न आहिनि इरसा में, या असांजे उन में उन्हनि जो को राइट कोन्हे को त असां उन्हनि खे पाणी ॾियूं? अच्छा, इन में सॼी सूरत में ठीकु आहे, हिकिड़े पासे वफ़ाक़ आहे, सिंध गवर्नमेंट जी केतिरी ज़िम्मेवारी आहे, उहो कहिड़ी रीति? साईं, उहा कल्ह 3 ॾींहं खां असां ॿुधूं था त असांजे वज़ीर आला साहिबु ख़त लिखियो आहे। हाणे हींअर उहो ख़त लिखी कबूतर खे ॾिनई, उहो कबूतर जॾहिं ख़त पहुचाईंदो पोइ वरी उनजो जवाबु ईंदो, पोइ इन में त 6 महीना गुज़री वेंदा। हले हिननि खे ज़ोरदार जेको आहे न, इन पंहिंजे मौक़ुफ़ रखणु खपे, इन्हनि जे नुमाइंदे खे रखणु खपे। ऐं हिननि जो जेको गुडू ते इंजीनियर, चीफ इंजीनियर गुडू बैराज जो वेठो आहे, उहो मथे ताईं यको वञनि ऐं वाच कनि। छो त हीअ टेलीमेट्री सिस्टम खां भॼनि था पंजाब वारा, हीअ अंग अखर ग़लति ॾियनि था। त सिंध जे नुमाइंदे खे उते पहुचणु खपे, उते बैराजिस केतिरी डिस्चार्जिंग आहे, केतिरो पाणी स्टोर कनि था, उहो पाण वञणु खपे, उते ॾिसणु खपे त छा पियो थिए। बिल्कुलु रोकियो आहे। ऐं हीअ ॾिसो न सियासी तौर ते, छाकाणि त हिकु सियासी तंज़ीम सां मुंहिंजी वाबस्तगी आहे ऐं तव्हां पाण ॾिसो था त पीपुल्स पार्टी वारा विफ़ाक़ी सरकार जे अॻियां इंतिहाई नरमी सां ऐं मोदबाना तरीक़े सां पेश अचनि था, बेवस नज़र अचनि था। जीअं असां या बिलावल भुट्टे खे वज़ीर आज़म ठाहिणो आहे, पोइ उन लाइ कुझु बि करिणो पए, ज़मीनूं ॾियणियूं पवनि, पाणी ॾियणो पवे, कुझु बि करिणो, सुकाइणो पवे, पर उहो बि करिणो आहे। बिलावल खे हिकु दफ़ो वज़ीर आज़म जो टैग लॻाइणो आहे, उन लाइ सभु क़ुर्बानी ॾियणु। ब्रेक वठी था, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदा। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया त सिंध में जेको पाणी जी खोट आहे, ॾुकार जी सूरत इख़्तियार करे वियो आहे। ब्रेक खां पहिरीं ज़ाहिद बुरगड़ी साहब ऐं सतार हिंद साहब जेका ॻाल्हि कई त सिंध में अरसा जे पारां जहिड़े तरीक़े सां ट्रीट कयो वञे थो, असांखे पाणी जहिड़े नमूने सां ॾिनो वञे थो, उहो असांजो पाणी हाणे बेमक़सदु आहे। विच में ई जेको ज़ाहिद बुरगड़ी साहब ॿुधायो त 16 खां 18,000 क्यूसिक पाणी असांजो पंजाब खां सिंध ॾांहुं ईंदे महिल रस्ते में ई चोरी थी वञे थो। इन जो ज़िम्मेवार केरु आहे इन सॼी सूरत हाल ते? ॿीहर ज़ाहिद साहब, हिन हीअ जेको साईं ब्रेक खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कई त गवर्नमेंट, ख़ासि तौर सिंध गवर्नमेंट जो जेको गैर संजीदगी वारो रवैयो आहे,
असां उन जे करे भोॻूं पिया। तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु ज़ाहिर आहे तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी हूंदी सिंध गवर्नमेंट सां बि पंहिंजी तंज़ीम जे थ्रू, त हिन वक़्तु जहिड़ी बुरान सिंध गवर्नमेंट छा हिन में जेको किरदारु अदा करे पई? ॻाल्हि इहा आहे जो आउं सम्झां थो त हिन टाइम ते पूरे मुल्क ते पंजाब जो होल्ड आहे। सिंध गवर्नमेंट जेको आहे त ख़त लिखे थी, मिसाल ॾिठो त सीएम ख़त लिखियो आहे या असेंबली में हिननि प्रोटेस्ट कयो आहे, त हिन असेंबली में प्रोटेस्ट उहे माण्हू कंदा जेके बेवस हूंदा आहिनि। बेवस हुजनि। वक़्तु वारो त प्रोटेस्ट कोन कंदो न, मूं जहिड़ो माण्हू वञी प्रोटेस्ट कंदो, बाबा पाणी ॾियो, बाबा मूंखे फुटी जो रेट ॾियो, बाबा मूंखे कणिक जो रेट ॾियो, माना हू बेवस आहियां न। सही। प्रोटेस्ट बेवस कंदो आहे, हिन जी माना सिंध गवर्नमेंट या सिंध जा एमएलए एमपी बेवस ॾिसण में पिया अचनि। ॻाल्हि इहा आहे जो पंजाब जो जेको इहो रवैयो आहे, माना सिंध त हाणे हिकिड़ो रेगिस्तान थियो, बाबा हाणे दुआ कयो बरसाति थिए त पोइ फसलुनि जो पोइ पाणी सुधरे। हाणे हिते सिंध में छा आहे, हिते पाण बर्बाद थिया वेठा आहिनि, जेसी बरसाति नथी पए तेसी पंहिंजा फसल सभु सुकी बर्बाद थींदा। ॻाल्हि इहा आहे जो आउं पंजाब सिंध जी हुकूमत जी नियत ते कोई शक कोन थो कयां। सही। थी सघे त पंहिंजी तौर ते कोशिशि कंदा हुजनि, पर पंजाब जो होद एॾो वॾो हींअर बरक़रार आहे त हू पंहिंजी ॻाल्हि खे कंहिंखे ख़ातिर ते कोन था आणनि। जॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो ॿुधायो त टीपी ऐं सीपी चश्मा जेल में चवनि था 5 न केनाल, इहे त फिलर जा वण वारा आहिनि या कोन्हनि लिख केनाल? मूंखे इहो जवाबु ॾियो। बिल्कुलु। इहे कहिड़ी ख़ुशी में रहनि पिया, हेॾे नंढा प्रोटेस्ट थिया आहिनि, ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। इन जी माना त जेतिरो गुड्डू जो, जेतिरो तव्हांजो गुड्डू जो ऐं सखर जो पाणी आहे, उन बैराजनि में हले जो ग़ैर क़ानूनी। उन खां पोइ जेको तव्हांजो तोसा ऐं गुड्डू जे विच में सिंध जो पाणी चोरी थिए थो, इहे टे शयूं गॾो सिंध जो कोटो हिते ई पूरो थी वञे। पंजाब जेको खणे थो उहो अलॻि ॻाल्हि थी वेंदी। चवण जो मतिलबु इहो आहे त अहिड़े नमूने सां फेडरेशनूं कोन हलंदियूं आहिनि, जहिड़े नमूने सां हींअर पंजाब हलाए थो। ऐं ख़ासि तौर ते जेको हिन टाइम ते पंजाब जो रवैयो आहे उहो तमामु घणो आहे। ऐं डायरेक्ट तव्हांजी सिंध जी इकोनॉमी घणो करे 2 केनालनि ते हले थी, दारा केनाल ते ऐं रोड़ी केनाल ते। सही। अॼु दारा केनाल जी जंहिंजी कैपेसिटी 14,000 क्यूसेक पाणी हुअणु खपे, उते 10,800 आहे। अॼु रोड़ी केनाल जिते हिन टाइम ते घटि में घटि 13,000 हलणु खपे, उहो 6,500 आहे। उन खां पोइ लाइन ऑफिस लाइ तेलूं किथे थियनि कोन पियूं, पाणी किथे कोन थो पुॼे। वरी बि अॼु बि जेको आहे त हिन टाइम ते तव्हां सां ॻाल्हाए पियो, टेम्परेचर हींअर जेको आहे त 50 टच करे थो सघे सॼे काफ़ी इलाइक़नि में। इन सूरत हाल में पाणी न आहे, ही टेम्परेचर आहे त ही सिंध जी 60% जेका देश आबादी आहे, जंहिंजो गुज़र सफ़र एग्रीकल्चर ते आहे। जी बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु ईअं ई आहे। सत्तार साहिबु तव्हां जेका ज़ाहिद बुर्गी साहिबु ॻाल्हि कई हुई, त ज़ाहिर हथरादू जेको आहे असांखे इन पासे वरितो नुक़सानु पहुचाए पियो वञे। पंजाब वारा ॾिसो न, हीअ कंदा आहिनि, हर साल ईअं कंदा आहिनि। जी। हुन जो मक़सदु ईअं क्राइसिस क्रिएट करे सिंध जो पाणी रोके, पोइ हितां वरी उहे जेके इक़्तिदार जा असांजा दोस्त आहिनि, हुननि जा इतिहादी आहिनि, असांजी हुकूमत में वेठा आहिनि, पोइ उहे वरी हुननि खे गुज़ारिशूं कंदा आहिनि, ख़त लिखंदा आहिनि, साईं पाणी ॾियो, साईं पाणी ॾियो। पोइ वरी हू जवाब में चवंदा यार एतिरो पाणी त असां तव्हांखे ॾिनो, अञा केतिरो ॾियूं, अञा केतिरो ॾियूं। मक़सदु इहो असांखे बावर करायो पियो वञे त पंजाब पाणी पंजाब जो आहे। जी। असां हुन खां घुरूं था साईं महिरबानी करे पाणी ॾियो। माना इहा कंडीशन पैदा कई पई वञे, अहिड़े क़िस्म जी सोच पैदा कई पई वञे त ॼण त पंजाब जी मर्ज़ी आहे, उनजी महिरबानी सां पाणी असांखे मिले पियो, त साईं हाणे तव्हां महिरबानी करे असांखे पाणी ॾियो। ईअं आहे छा? पाणी सिंधू दरिया असांजो 100% असांजो राइट रहियो आहे, तारीख़ी तौरु असांजो रहियो आहे। पर सिंधू दरिया खे छॾियो, जेके पंजाब जा 5 दरिया हुआ अॻे, सतलज, बयास, रावी, चनाब, उन्हनि जो पाणी बि जेको हो उहो बि असांजो राइट हो। उन जा बि असां लोवर रिपेरियन, असां भाईवार हुआसीं। जॾहिं ॾिसो 1901 में ॾिसो भाखड़ा डैम जेको हिननि ठाहियो हो सतलज ते, तॾहिं बि सिंध एतिराज़ु कयो। जॾहिं असां बम्बई सां गॾु हुआसीं तॾहिं बि सिंध एतिराज़ु कयो हो, बम्बई गवर्नमेंट एतिराज़ु कयो हो, पोइ उन्हनि भाखड़ा डैम जो कमु रोकरायो हो। ऐं इहे काफ़ी कमीशनूं ठहियूं। उन्हनि सभिनी जो जेको तव्हां कढंदो, कैलकुलेशन कढंदो, त उन में इहो हो त जेसिताईं सिंध जे पाणीअ जी पूरत कान थी थिए तेसिताईं मथियों रिपेरियन पंजाब वारा पाणी न खणंदा। इवन उहे ॿई पंजाब गॾु हुआ,
तॾहिं बि इहा सूरत हाल हुई। सभई कमीशनूं जेके राव कमीशन, एंडरसन कमीशन, काटन कमेटियूं कमीशनूं सभु खणी ॾिसो त उन्हनि में इहा ई शइ लिखियलु आहे। या 45 जो एग्रीमेंट जेको थियो सिंध ऐं गॾियल पंजाब जो, उन में बि इहे क़िस्म जी शइ आहे। उन में ड्रेग में असां नथा वञूं, मजमूई तौरु जॾहिं कढंदासीं त उन्हनि सभिनीनि में इहो हो त जेके बि दरिया अचनि था उन 5 नदियुनि में अची गॾु थियनि था ऐं सिंध मां वहनि था, इहो सिंध जो राइट आहे, सभिनी ते हो। हिन वक़्तु सूरत हाल कहिड़ी बीठी आहे? हिन वक़्तु सूरत हाल हीअ आहे त हू 3 डैम ते 3 दरिया ते हिननि विकिणी छॾिया अयूब ख़ान, बग़ैर असांजे पुछण जे, जिन ते असांजो राइट हो उहे हिननि विकिणी छॾिया। 2 दरिया हिननि वञी छॾिया पंजाब जा। उन्हनि में बि झेलम जेको आहे उहो दरिया सॼो सिंधूअ तां वाहीनि था। झेलम दरिया खे पहिरें ई जीअं मंगला मां पाणी निकिरे थो, तीअं निकिरण सां ई उनजो बैराज, पहिरियों बैराज आहे, उतां उन पाणीअ खे कन्वर्ट कनि था, परते पंजाब परते खणी था वञनि। उहो सतलज जी जेका पीच ॾींदा हुआ, अॻे सतलज मां पाणी ईंदो हो, उन तरफ़ खणी था वञनि इस्लाम बैराज मां। सही। ऐं असांजे बक़ाया जेको झेलम दरिया आहे उनखे चश्मा झेलम लिंक मां सिंध जो पाणी खणी झेल में विझनि था, वरी हेठि अची तौंसा खां तौंसा पंहिंजे हिसे जो पाणी हुतां बि खणनि पिया और हिते असांखे बि नथा ॾियनि। हींअर 5 नंद खां असांखे हिकिड़ो कतिरो बि कोन थो ॾिनो वञे। सही। असां त उनखे ॿधंदासीं। सही। ज़ाहिर साहब, हीअ जेका हिन में हिन वक़्तु जेका पाणी जी खोट थी आहे, हिन में ज़राअत खे केतिरो कापारी धकु रसियो आहे? सही ॻाल्हि इहा आहे जो बैराज खे ख़ैर कापारी धकु कोन थो चई सघां, पर इहो आहे जो जेका मौजूदा पाणी जी सूरत जे अलावा ड्रॉप्स खे कापारी धकु लॻो आहे। तव्हां थोरी देरि पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि पई चई चेकिंग जी, जेको आहे जो हितां जो निज़ाम कीअं आहे। जी जी। आउं वियोसि, तव्हांखे नंढी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे ॿुधी हैरानगी थींदी त आउं वियोसि कालाबाग डैम। कालाबाग जेको आहे बैराज ते, पहिरियों बैराज आहे कालाबाग जी। हाणे कालाबाग बैराज खे चेक करण लाइ उते सिंध जो हिकिड़ो नुमाइंदो वेठो हो। असां वियासीं मियांवाली शहर में, असांखे उहो गॾियो, मूं खां पुछो तूं केरु आहे? चऊं एसडीओ आहियां सिंध जी इरिगेशन डिपार्टमेंट जो। मुंहिंजो तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? ॾिसे आउं डेली जेको आहे सो फिगर आहिनि उहे कालाबाग बैराज जेको आहे, जेके जिना बैराज चवंदा, उहो फिगर आउं ॾींदो आहे सिंध गवर्नमेंट खे। मुंहिंजो पोइ थोरो सहूलियत कहिड़ी आहे कि जीअं हुन क्वार्टर में रहियो पियो ऐं हिते लाइट बि पूरी कोन्हे ऐं मूंखे साइकिल ॾिनी अथनि। आउं मियांवाली खां रोज़ साइकिल ते चढ़ी 3 किलोमीटर वञा बैराज ते, उतां फिगर वठी ॾियां। इन करे आउं वञा ई कोन थो, महीने में 1 दफ़ा वेंदो आहियां। हाणे इहो तव्हांजो नुमाइंदो आहे जेको उते वेठो आहे कालाबाग, जेको पहिरियों बैराज आहे उन ते वेठो आहे। वेठो किथे आहे? मियांवाली में। बैराज खां 15 किलोमीटर पहिरीं 9 मिनट खां गाॾी आहे, 9 मिनट खां शइ आहे। उहो कहिड़ा फिगर वठी तव्हांखे मोकिलींदो। अहिड़े नमूने सां तव्हांजो नुमाइंदो जेको आहे सो लाहौर में वेठो आहे। उहो एग्जीक्यूटिव इंजीनियर जी लेवल जो माण्हू आहे जेको इरिगेशन जो उतां फिगर वठी मोकिले थो। उनखे उते केरु खंडे ई कोन थो, ऑफिस में वेठो आहे। केॾी महिल उनखे पनो ॾियनि था, केॾी महिल उनखे पनो ई कोन था ॾियनि। माना हिकिड़ो अहिड़ो अरेंजमेंट आहे जेके ॾिसी तव्हां पाण हैरान थींदा कि कहिड़ो अरेंजमेंट आहे, कहिड़े अरेंजमेंट जे तहत जो सिस्टम हले पियो। ऐं उते जेके माण्हू आहिनि पंजाब में जेके तव्हांखे फिगर मोकिलीनि था, उनखां तव्हां पुछो चवंदा असां सज़ा जे तौर ते हिते आहिनि, असांखे सज़ा मिली आहे, इन करे असांखे हिते मोकिलियो अथनि। सही। ऐं जेके सज़ा ते विया हूंदा उहो कहिड़ो कमु कंदा? उहे कहिड़ो कमु कंदा? उहे कहिड़े तव्हांखे फिगर मोकिलींदा? छा थींदो? सॼे निज़ाम खे रीवैम्प करण जी ज़रूरत आहे। सॼे निज़ाम खे सही तरीक़े सां संजीदगी सां वठण जी ज़रूरत आहे। बदकिस्मती सां ही मुल्क जेको आहे सो शहरी माण्हुनि लाइ आहे। ॿाहिराड़ी माण्हू, ॿाहिराड़ी वारे माण्हुनि जो ही मुल्क ई कोन्हे। ॿाहिराड़ी जा उहे बदकिस्मत माण्हू आहिनि जिन वटि न लाइट आहे, जिन वटि न सुई गैस आहे, जिन वटि न को अस्पताल आहे, न को रोड आहिनि, का दुनिया जी सहूलियत कोन्हे ॿाहिराड़ी जे माण्हू वटि। उन खां पोइ उनजी ज़राअत जो को रेट कोन्हे, उन वटि पाणी बि कोन्हे, उन वटि हर तबाही उनजे मुक़दर में लिखियल आहे। हाणे जेको आहे जेकॾहिं इहो रूरल इकोनॉमी सां इहो थींदो त पोइ मास माइग्रेशन थींदो। इहे माण्हू ॿाहिराड़ियुनि मां निकिरंदा ईंदा शहरनि में, ॿाहिराड़ियूं तव्हांजो ख़ाली थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं इहा ई बर्बादी ऐं इहा ई तबाही जो सिलसिलो जेकॾहिं हलंदो रहियो एज में इहो ई सभु कुझु थींदो। हाणे ॿाहिराड़ी में तव्हां ॾिसो त नौजवान नसलनि जे करे एग्रीकल्चर खां भॼे पई। एग्रीकल्चर में को फ़ाइदो हाणे हिन टाइम ते ही हिकिड़ो पीक टाइम आहे, फुटी लहण जो टाइम आहे। हींअर फसुल खे सोक अची वई आहे।
हाणे जा रुॻो ॿुधाए हीअ जेका तबाही जेको नुक़सानु थींदो केरु भोॻींदो? ॿाहिरां जी माण्हू भोॻींदो न। सही तव्हां मूंखे क़िबला हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, छा को ॿाहिराणे में लाइट जो निज़ाम आहे? कंहिं ॿाहिराणी में सुई गैस आहे? कंहिं ॿाहिराणी में नंढे शहर में अस्पताल आहे? हू त हर इंफ्रास्ट्रक्चर खां वाॼायल माण्हू आहिनि, उन्हनि खे मुल्क जे कंहिं बि इंफ्रास्ट्रक्चर में हुननि जो को बि शिरकत कोन्हे ग़रीबनि जी। उन्हनि ग़रीबनि जी एग्रीकल्चर आहे, हुनजो पाणी तव्हां फुरे छॾियो, हाणे हुननि पाणी बि कोन्हे, किरा बि असरु कोन्हे। हीअ सॼी जेका न हिकिड़ी साज़िश आहे। आउं चवां थो पिया हीअ वधीक ॿाहिराणी जे माण्हू खे गुरबत जी लकीर खां हेठि आणण वारी ॻाल्हि आहे। बाक़ी जेको पाणी तव्हांखे कोन पियो मिले, इहा पंजाबी सोची सम्झी आहे। मूं तव्हांखे सॼा फिगर ॿुधाए छॾिया त ॿ केनाल जेके आहिनि फ्लड केनाल, उहे हुते फुल पिया तार पिया वञनि। सही उते खां वठी गुडू ताईं तव्हांजो डेली 14 पाणी चोरी थो थिए। छा इहा जेकॾहिं मूंखे ख़बर आहे, इहा छा अच्छा गवर्नमेंट खे ख़बर कोन्हे छा? ज़ाहिद साहब, इन में हाणे इहो आख़िरी 2-3 मिंट वञी बचा आहिनि, इन में ख़ाली इहो ॿुधाइजो त हाणे थियणु छा घुरिजे, छा थी सघे थो, पंहिंजी गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे? साईं, असांजी गवर्नमेंट खे सिधो जेको आहे स्टेट वठणु खपे, ऐं हाणे जेको आहे सो ज़ोरी ज़बरदस्ती सां पंहिंजो पाणी ऐं पंहिंजो हक़ वठणु खपे। बाक़ी जेको आहे प्यार मोहबत सां पंजाब खां पाणी कोन मिलंदो। हीअ आङुरी जेका आहे सिंधी जेको आहे सिंधी आङुरी सां कोन निकिरंदो। सिंध गवर्नमेंट खे कुझु आङुरी चिनी करे ऐं ज़ोरी पंहिंजो हक़ वठिणो पवंदो। जेको असांजो 1991 एकॉर्ड आहे, उन तहत जेको असांजो पाणी आहे उहो असांखे मिलणु खपे, ऐं उहो अचराब सां मिले, जहिड़े नमूने सां मिले उन अच्छा इन में आबादगार जेके तंज़ीमूं आहिनि, छा एहतिजाज जे लाइ को प्लान कनि पियूं? हिन में सही ॻाल्हि इहा आहे जो असां जेको आहे एहतिजाज जो काफ़ी कया आहिनि, पर हाणे छा आहे जो हींअर एहतिजाज जी वैल्यू ख़तम थी वई आहे हिन मुल्क में। तव्हां केतिरो बि एहतिजाज कयो, तव्हां जेकॾहिं प्रेस क्लब ते एहतिजाज कंदो, केरु ॿुधंदो कोन। ॿाहिरि एहतिजाज कंदो, नथू लॻंदो तव्हां ते, केस दाख़िल थींदा, माण्हू छा कंदो आहे ॿुधाए न? हालात कहिड़ा थी विया आहिनि मुल्क जा, तव्हांजे साम्हूं आहे, आऊं हाणे तव्हांखे छा ॿुधायां। ठीकु आहे सर, तव्हां छा था चओ? जेको ज़ाहिद साहिबु आख़िर मतिलबु हिकिड़ी बेवसी वारी ॻाल्हि आहे त माना हाणे एहतिजाज बि नथो थी सघे, ऐं माण्हू ज़ाहिर सूरत हाल एॾी ख़राबु आहे जो गवर्नमेंट माना कंहिं क़िस्म जी रिप्लाई बि सही नमूने सां नथी ॾिए। छा थियणु घुरिजे? सिंध गवर्नमेंट खे रिस्पॉन्स जेतिरी मिले थी उहा AIA में अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। असुल छा आहे न, हीअं हिन वक़्तु जेका सूरत हाल ॿुधाए पई, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त जेको इंडस जो पाणी आहे उन ते पंजाब नाजाइज़ कब्ज़ो करे चुको आहे। मुकमल कब्ज़ो कोन्हे, काफ़ी अरसे खां आहे, पर हीअं दादागिरी सां पाणी मुकमल बंदि करे बीही रहण त पई नथा ॾियूं। जीअं मरियम नवाज़ अॻे चयो, मेरा पानी मेरा पैसा मेरी मर्ज़ी। ठीकु, माना वज़ीर आला सम्झो त नवाज़ शरीफ़ जी धीउ आहे, शहबाज़ शरीफ़ खां बि वधीक आहे। जेकॾहिं उहा चवे थी, पंजाब जी ॼण नुमाइंदा आहे, उहा चवे थी मेरा पानी मेरी मर्ज़ी। जेकॾहिं पाणी हिन ई कब्ज़ो आहे, उहो दादागिरी सां चवनि पिया त सिंधी माण्हुनि खे साईं इलाही मायूस आहे। अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, सिंधी माण्हू पंहिंजे जिदोजहद सां, पंहिंजे हिमत सां, ऐं हिन रुॻो पीपलनि जे आसिरे कोन लॻंदा। असां जिदोजहद कंदासीं, सभु सिंधी माण्हू गॾु भा, ऐं असां पंहिंजो कब्ज़ो ख़ाली कराईंदासीं। सिंधु दरिया ते जेको पंजाब नाजाइज़ कब्ज़ो कयो वेठो आहे उनखे ख़ाली कराए वठंदासीं। साईं चयो त एहतिजाज न कयो, तव्हां जेका एहतिजाजी तहरीक हलाए पिया इनखे वधीक, असां इनखे वधीक सगारो कंदासीं, वधीक हेठि ताईं खणी वेंदासीं। छो त हर माण्हूअ जो इशू आहे, हीअ रुॻो हिरनि जो न आहे। पीपुल्स पार्टी जा घणा त असांजा चङा मुड़ुस जेके वॾेरा आहिनि, उहे इन हूंदे बि पाणी उन्हनि लाइ रोटेशन न आहे। 1.5 लख एकड़ ज़रदारी साहिब जो आहे, उनजे ज़मीन लाइ किथे बि रोटेशन कान्हे। उते सारियूं बि आहिनि, ॿिया जेके बि वॾेरा चङा मुड़ुस शाह पीर हिननि जा आहिनि, उहे पाणी इंजॉय कनि पिया। बाक़ी वयल रुॻो नंढे आबादगार ऐं नंढो खातेदार आहे, हुन लाइ अज़ाब बनियो वियो आहे। त ज़ाहिर आहे माण्हू आम माण्हू निकिरी ईंदा, हिन ते असां एहतिजाज कंदासीं। इहे कब्ज़ो जेको नाजाइज़ पंजाब कयो वेठो आहे पाणी, त उहो छॾाईंदासीं। छाकाणि त हींअर उहा सूरत हाल रही कान्हे। जेकॾहिं विफ़ाक़ जी, फेडरेशन जी भाइपी वारी सूरत हाल हुजे हा त तव्हांखे सॼी ख़बर आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे त पंजाब में जर जो पाणी तमामु घणो मिठो आहे। ऐं हींअर सोलर पैनल ते पंजाब में तमामु वॾे अंदाज़ में ट्यूबवेल, माना करोड़नि में हींअर पंजाब ट्यूबवेलनि जे ज़रिए जर जो पाणी खणी पंहिंजा फ़सुल आबाद करे थो। हींअर पंजाब जूं ज़मीनूं 2 करोड़ खां मथे आबाद थी वियूं। जेके 75 लख एकड़ आबादी हूंदी कंहिं वक़्त में पंजाब जी, 1.25 करोड़ आबादी एकड़ जेका आहे असां सिंध जी आबादी हूंदी हुई, उहा सिंध जी रिवर्स थी 70 लख ते असां मोटी आया आहियूं। साफ़ सुके पई, हू 2 करोड़ खां क्रॉस करे विया आहिनि।
भई इहो वधीक पाणी उन्हनि किथां आंदो आहे जेके एतिरी ज़मीन उहा आबाद कनि था। ज़ाहिर आहे इंडस बेसन जो पाणी आहे, चाहे अंडरग्राउंड वाटर हुजे, चाहे सरफेस ते पाणी हुजे, चाहे बरसातुनि जो आहे। बरसातूं बि वधि में वधि पंजाब में पवनि थियूं, हेठि पाणी बि सभ खां वधीक पंजाब में असां असां वटि मल्टी क़िस्म जा जेके चैलेंजिस आहिनि जंहिंजे करे असां तमामु घणो इन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾियूं पिया। महिरबानी सतार हिंद साहब तव्हांजी, ज़ाहिद बुर्गी साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ज़ाहिर आहे ॾाढो जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे तमामु घणी ख़राबु आहे सिंध जी, ऐं सिंध में पाणी जी जेका शदीद खोट आहे। रिंद साहब बि ॿुधायो, ज़ाहिद बुर्गी साहब बि जेका ॻाल्हि कई, त हिन सॼी सूरत हाल में सॼी जेको भोॻे पियो त उहो हिकिड़ो त आबादगार तबिको आहे, ऐं उन खां अलावा जेको जीअं ज़ाहिद साहब ॻाल्हि कई त जेको ॿाहिराड़ियुनि जा माण्हू आहिनि उन्हनि वटि त बुनियादी सहूलियतूं ई न आहिनि। शहरनि में जेतोणीकि थोरो घणो ई सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर सिंध जेको आहे एग्रीकल्चर लैंड ऐं एग्रीकल्चर सूबो आहे जेको जंहिंजो सॼो दारोमदार जेको आहे ज़रात ते हुजे थो। पाणी जो न हुजणु ऐं इहो हिकिड़े पासे ज़रात खे त कापारी धक रसे पियो, पर उन सां गॾोगॾु जेको पीअण जे पाणी जी सूरत हाल आहे जेका सतार हिंद साहब ॿुधाई, त उहा बि तमामु घणी ख़राबु थींदी पई वञे, छो जो असांजो जेको अंडरग्राउंड वाटर आहे उहो बि खारो थींदो पियो वञे। पाणी रिचार्ज न थियण जे करे, ज़मीन रिचार्ज थियण जे न थियण जे करे अक्सर हंधनि ते ट्यूबवेल बि नथा लॻी सघनि, ट्यूबवेल जे ज़रिए आबादी बि नथी सघे। नतीजे में जेको आहे सिंध जो माण्हू भोॻे पियो। सिंध जो माण्हू हिन वक़्तु हिकिड़े पासे मायूसी जी ॻाल्हि करे थो, ऐं सिंध जो माण्हू ॿिए पासे एहतजाजनि जी या एहतजाजी तहरीक हलाइण जे लाइ बि तयारु आहे। पर सिंध गवर्नमेंट जेका सिंध खे लीड करे थी, जेका सिंध ते हुकुमरानी करे थी, उन पारां कंहिं बि क़िस्म जो जेको ख़ातिर ख़्वाह एक्शन थींदे नज़र न पियो अचे। कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़े क़िस्म जो का संजीदगी वारो को जवाबु साम्हूं न आयो आहे। रुगो असेंबलियुनि में ॻाल्हि ॿोल्हि थिए थी कि ख़त लिखिया वञनि था, पर CCI खां वठी जेके अहम इदारा आहिनि जेके जिते ॻाल्हि ॿोल्हि थी सघे थी, उते अञा ताईं सिंध गवर्नमेंट पंहिंजो इहो रोल प्ले नाहे कयो, जंहिंजे नतीजे में अॼु सिंध जा माण्हू तमामु घणो भोॻे रहिया आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।